नाज़रीन, शिकारपुर में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि खे राशन ऐं टेंट न मिली सघिया। मुतासिरनि सरकारी इमारतुनि में जाइ न मिलण करे शहर जे जेल चौरंगी वटि ज़ाती ख़र्च ते ख़ैमा खोड़े छॾिया। ॾिसूं था रशीद ॼामड़ो जी हीअ रिपोर्ट। ताज़ियुनि बरसातियुनि जे थियल तबाहीअ बदिले शिकारपुर जे कचुनि आबादियुनि खां पंहिंजा सिर बचाए आयल ॿोॾि मुतासिरीन पंहिंजे मासूम ॿारनि ऐं औरतुनि जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ शहर जे मुख्य रोडनि रस्तनि ते ख़ीमा आणी पनाह त वरिती आहे, पर हुकूमत पारां उन्हनि जा मुनासिब इंतज़ाम न हुजण जे बराबरि आहिनि। अहिड़नि ई शिकारपुर जे सेंटर जेल चौरंगीअ लॻ पनाह वरितल मुतासिरीन आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हीअं वंडिया। असांखे काश न मिलियो हुकूमत जे तरफ़ ॾों, न खाधो आहे न पीतो आहे, रिलियूं टंगी वेठाऊं, वीहों ॾाढो आहे, टंगियूं चोपलियूं कोन्हे, पेरनि में लटा कोन्हे, बीमार समूरा ॿार बीमार पिया नी, को पुछा करण वारो न आहे त तव्हांखे छा आहे छा न आहे। में वञूं तबाही अची वेंदी, असांजा बच्चा मरी वेंदा त असांखे केरु भरे ॾींदो। हिन टाइम ताईं न सरकार कुझु कयो आहे, न अञा आवाम खे शाबस आहे, पोइ बि कुझु गिरो ॾेई थी वञे। वॾेरनि वटि हर शइ आई आहे, वॾेरा कंहिंखे कुझु नथा ॾियनि। असां ग़रीब आहियूं, असां रोडनि ते वेठा आहियूं, रिलियूं टंगियूं, हुकूमत ॾे बि नथी, छड़ो चए थी भरे थी वञे, बसि ॾे बि नथी कुझु। हुकूमत कूड़ थी हाणे नासूम हेठि धरती ते पाणी में ॿुॾनि था। हिन महिल त सरकार कुझु बि न ॾिनो आहे, न को असांजी दाद न फ़रियाद कई अथसि। बाटल जी मानी राह जो ॾेई वञनि था, थैली में उहे बचड़नि खे खारायूं था, ॿियो कुझु बि न आहे, कुझु बि न असांजे लाइ सरकार कयो आहे। अमीरनि जे लाइ कयो था, अमीर पंहिंजा घर भरनि था, असां ग़रीबनि जो कोई बि न आहे। पाणी बीठो आहे असांजे इलाही गोॾे जेॾो, कोई मालिकी बि नथो करे पियो असांजी, कुझु न ॾिनो अथऊं। हे मानी मिली आहे ख़ुदा ते जी पिनी 20 भाती ऐं 2 थैलियूं मानी जूं आहिनि। 20 भाती ईअं बुख ते बीमार थी पिया आहिनि। मानी इहा 20 माण्हुनि खे इहा मानी मिली आहे। जायूं किरी पयूं आहिनि, असांखे खाइण पीअण जे लाइ कुझु न आहे। असांजा ॿार नंढड़ा बचड़ा रोइनि था, उहो लटो न आहे त जेको पायूं, चंपल न आहे त जेको पायूं। असां ॾाढा ज़लील तंग आहियूं। मानी आननि था बि उहो मानी सटे ॾियनि था, कंहिंखे पुॼे थी कंहिंखे पुॼे नथी। नंढा नसूम ॿार चड़ा रड़ंदा रोईंदा था वतन। असां बुख ते वेठा आहियूं, असांखे लटा कोन्हनि, चंपल न आहिनि, पेर पची पिया आहिनि, असां कलियूं टंगी वेठा आहियूं, असां कुझु बि न आहे, न नलका आहिनि, न लेट्रिन आहे, असां बुख ते वेठा आहियूं। मानी ॾियनि था बि सटे उछलनि था, असांखे कुझु बि न आहे, असां ग़रीब आहियूं, पैसा कोन्हनि, असां हुतो हुतो कलियूं वरितियूं। ॾाढो काॾो मींहुं पवे थो, हेॾो अटकूं था त हेॾो मींहुं थो अचे, हेॾो कयूं था कंहिंमें का भॼी भॼी खणा, असांखे नथी ॾे। पंहिंजो हुकूमत वञी ॿियनि खे ख़ुशामद ते थी ॾे, असां ग़रीब माण्हू ॾिसो पाण था वेठा आहियूं पधर ते। मुतासिरीन पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख खे अपील कई आहे त हू संदन जी परघोर लहन ऐं खाधे पीते ऐं रहाइश जे मुनासिब बंदोबस्तु करे ॾियण सां गॾु बारिश में किरियल घर ठाराए ॾियनि। कैमरा टीम रहमान रशीद सां गॾु रशीद ॼामड़ो, आवाज़ टीवी न्यूज़ शिकारपुर।